ओम शांति। अॼु मिले तारीख़ 19/3/2024। मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार घड़ी घड़ी बाप खे ऐं वरसे खे यादि करो। बाप रूहानी सर्जन तव्हांखे निरोगी ठाहिण लाइ हिकु ई दवा ॿुधाईंदा आहिनि, मूंखे यादि करो। बाबा चवनि था, घड़ी घड़ी मूंखे ऐं वरसे खे यादि करो। मां रूहानी सर्जन तव्हांखे हिकु ई निरोगी थियण जी दवाई ॿुधायां थो कि मूंखे यादि करो। प्रश्न आहे, पंहिंजे पाण सां कहिड़ी ॻाल्हि करो त ॾाढो मज़ो ईंदो। पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करो कि हिन अखियुनि सां जो ॾिसूं था इहे सभु ख़तमु थियणो आहे। बसि असां ऐं बाबा ई रहंदासीं। मिठा बाबा असांखे स्वर्ग जो मालिक ठाहे ॾींदो। अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं करो, एकांत में हली वञो त ॾाढो ई मज़ो ईंदो। ओम शांति। परम पिता परमात्मा, परम पिता शिव भगवान वाचे। मिठे मिठे ॿारनि खे पुरुषोत्तम संगम युग क़दम क़दम ते यादि रहणो खपे। ये बि तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो, सो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार कि हाणे संगम युग आहे। हाणे असांजो बाबा हिन सृष्टि ते आयल आहिनि। इहे ॿुधी में यादि रहे कि हाणे असां पुरुषोत्तम संगम युग ते पुरुषोत्तम ठहूं था। कंहिं द्वारा ठहूं था? बाबा द्वारा ठहूं था। ऐं इहे जो रावण जो पिंजड़ो आहे, उन सां बाबा असांखे छुटकारो दिलाइणा आहिनि। जे कोई पंछी खे पिंजरे में असां कढी छॾंदा आहियूं त उहो ॾाढो ख़ुशि थी करे उड़ी करे सुख पाईंदो आहे। त तव्हां ॿार बि ॼाणंदा आहियो, इहे रावण जो पिंजड़ो आहे न, अनेक प्रकार जा दुख ई दुख आहिनि हिते। इन करे सभई आत्मायूं मरण थी चाहिनि। सभु चवनि था न, असां मरूं मरूं मरूं। छो जी जीअं त इहे दुख जे पिंजरे में, रावण जे हिन दुख जे पिंजरे में सभु फसी आहिनि। इन करे कई बार आत्मा एॾी परेशान थी वेंदी आहे त सोचदी आहे मां इहो शरीर ई छॾे छॾां त दुख दूर थी वञे। लेकिन शरीर छॾण सां दुख थोरी दूर थींदा आहिनि। हाणे बाप आया आहिनि हिन पिंजरे सां कढण लाइ। कीअं दुख दूर थींदा आहिनि? सभु बाबा खे यादि कंदव त मनुष्य आहिनि त सभु मनुष्य ई। शास्त्रनि में लिखी छॾियो अथनि, देवताऊं ऐं असुरनि जी लड़ाई लॻी, पोइ देवताउनि जीतियो। हाणे अर्थात दैवी गुण वारा जीतदा। देवताउनि ऐं असुरनि जी लड़ाई थी, अर्थात आसुरी स्वभाव संस्कार वारा जॾहिं दैवी स्वभाव संस्कारनि में खे धारण करण में विघ्न विझंदा आहिनि त परमात्मा सां गॾु परमात्मा जी यादि द्वारा दैवी गुण धारण करण वारी आत्माउनि जी विजय थींदी आहे। हाणे लड़ाई जी त ॻाल्हि न आहे। तव्हां हाणे असुर खां देवता ठहो था। आसुरी रावण अर्थात 5 विकारनि ते जीत पायो था, न कि रावण संप्रदाय। आसुरी रावण अर्थात 5 विकारनि ते तव्हां जीत था पायो, न कि रावण संप्रदाय ते। 5 विकारनि खे ई रावण चईंदा आहिनि। बाक़ी कंहिंखे असां त ख़ुदि आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करे ख़ुदि में जेका विकार आहिनि उन्हनि ते विजय प्राप्त करूं था न। बाक़ी कंहिंखे जलाइण आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे। तव्हां ॿार ॾाढा ख़ुशि थींदा आहियो। हाणे असां अहिड़ी दुनिया में वञूं था जिते न गर्मी न सर्दी हूंदी, सदैव वसंत ऋतु ई रहंदो। सत्युग स्वर्ग जी वसंत ऋतु हाणे अचे थी। सत्युगी स्वर्ग जी वसंत ऋतु हाणे अचे थी न। इहा वसंत ऋतु त थोरे समय जे लाइ ईंदी आहे। उहा वसंत ऋतु त तव्हांजे लाइ अधु कल्प जे लाइ ईंदी। हुते गर्मी आदि हूंदी न आहे। गर्मी में बि गर्मी सां बि मनुष्य खे दुख थींदो आहे, मरी पईंदा आहिनि। हिननि सभिनि दुखनि जी ॻाल्हियुनि सां छुड़ाइण लाइ असांखे अविनाशी सर्जन ॾाढी सहज दवाई ॾींदो आहे। हुन सर्जन वटि वेंदव त अनेक दवायूं आदि यादि ईंदियूं। हुन सर्जन वटि वेंदव त अनेक दवायूं आदि यादि ईंदी। हिते हिन सर्जन वटि त दवाई कोई आहे ई न। हुनखे सिर्फ़ु यादि करण सां ई सभु रोगनि सां छुटिजी वेंदासीं।
बाबा चईंदा आहिनि सिर्फ़ु मूंखे यादि करो त सभु रोगनि सां छुटिजी वेंदव, ॿियो दवाई आदि कुझु बि न आहे। ॿार चईंदा आहिनि अॼु सेमिनार कंदासीं, चार्ट कीअं लिखिणो खपे। ॿार चईंदा आहिनि अॼु सेमिनार कंदासीं, चार्ट कीअं लिखिणो खपे, हिन जो सेमिनार कंदासीं। बाबा खे कीअं यादि करिणो खपे, हिन ते सेमिनार कंदासीं। अॼु बाप खे तकलीफ़, हाणे बाप त तकलीफ़ न ॾींदा आहिनि कि वेही करे लिखो, कागज़ ख़राबु करो, ज़रूरत ई न रहंदी आहे। बाप त सिर्फ़ु चईंदा आहिनि बुद्धि में बाप खे यादि करो। अज्ञान काल में बाप खे यादि करण लाइ चार्ट ठाहिबो आहे छा? हिन में लिखा पढ़ी करण जी कोई ज़रूरत न आहे। बाप खे चईंदा आहिनि बाबा असां तव्हांखे भुलिजी वेंदा आहियूं, कोई ॿुधे त छा चईंदो असां जीते जी बाप जा ठहिया आहियूं। चईंदा बि आहिनि कि असां जीते जी बाप जा ठहिया आहियूं। छो न ठहिया आहियो? छो ठहिया आहियो? बाप सां विश्व जी बादशाही जो वरसो वठण लाइ। पोइ अहिड़े बाप खे तव्हां भुलिजी छो वेंदा आहियो? अहिड़ो बाप जंहिंसां एतिरो भारी वरसो मिलंदो आहे उनखे तव्हां यादि न करे सघंदा आहियो। एतिरो बार तव्हां मूंखां वरसो वरितो आहे, पोइ भुलिजी वेंदा आहियो। बाप सां वरसो वठिणो आहे त यादि बि करिणो आहे, दैवी गुण बि धारण करिणा आहिनि, मैनर्स बि त सुठा हुजणा खपनि न। लिखियो छा आहे इहे त हर हिकु पंहिंजी दिलि सां पुछे। हिन में लिखिणो छा आहे इहे त हर हिकु पंहिंजी दिलि सां पुछे। मां सॼो ॾींहं में केतिरो बाबा खे यादि करिणो आहे, केतिरी मुंहिंजी सोच बोल कर्मनि में परिवर्तन आयो आहे। नारद जो बि मिसाल आहे न, ख़ुदि चईंदा वॾो भगत हुयो। नारद जो बि मिसाल आहे न, ख़ुदि चईंदो आहे कि ख़ुदि चईंदा आहिनि कि नारद ॾाढो वॾो भगत हुयो। तव्हां बि ॼाणंदा आहियो जन्म जन्मांतर जा सभु पुराणा भगत आहियूं। असां मिठे बाबा खे यादि करे केतिरो ख़ुशि थींदा आहियूं। जो जेतिरो यादि कंदो उहो ई लक्ष्मी नारायण खे वरण जे लाइक़ु ठहींदो। बाबा जी यादि सां ई लक्ष्मी नारायण खे वरण जे लाइक़ु ठहींदा। त अगरि कोई ग़रीब जो ॿारु वञी करे साहूकार जी गोद वठंदो आहे त केतिरी ख़ुशी थींदी आहे न। बाप खे ऐं प्रॉपर्टी खे ई यादि कंदो आहे। हिते त ॾाढो सहज आहे। जंहिंजो बेहद जे बाप जो ॿारु ठही, जेको बेहद जे बाप जो ॿारु ठही राजाई वठण जो बि अक़ल न ईंदो आहे। हिते त ॾाढा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ॾिसो कोई ग़रीब अगरि साहूकार जी गोद वठंदो त हुनखे त बसि पंहिंजो पीउ ऐं प्रॉपर्टी यादि रहंदी न। हिते त ॾाढा आहिनि जेका बेहद जे बाप जो ॿारु ठही राजाई वठण जो बि अक़ल न आहे। राजाई वठण जो बि अक़ल न आहे। वंडरफुल ॻाल्हि आहे न त बाप स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि, उनखे यादि न करे सघंदा आहिनि। उन्हनि खे यादि करण लाइ चार्ट लिखिणो पवंदो आहे। बाप ॿारनि खे एडॉप्ट कंदा आहिनि। अहिड़े बाप खे यादि न करणु इहे त वंडरफुल ॻाल्हि थी वई। घड़ी घड़ी बाप ऐं प्रॉपर्टी यादि अचणी खपे। घड़ी घड़ी बाप ऐं प्रॉपर्टी यादि अचणी खपे। बाबा चईंदा आहिनि मिठे मिठे सिकीले ते ॿार तव्हां सॾु ई कयो आहे एडॉप्ट करण लाइ। बाप खे सॾु कबो आहे न। बाप ई स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि न। तव्हां पुकारंदा बि आहियो बाबा असां पतितनि खे अची करे गोद वठो। बाबा खे असां पुकारियो आहे बाबा असां पतितनि खे अची करे गोद वठी करे पंहिंजी गोद में रखी करे पावन ठाहियो। पोइ जॾहिं बाबा जी गोद में ईंदासीं त बाबा असांखे पावन ठाहे 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 पाण सां गॾु परम धाम में वठी हलंदा। आपे ई चईंदा आहिनि असां पतित आहियूं, कंगाल आहियूं, छीछे आहियूं, वर्त नॉट पैनी आहियूं। बेहद जे बाप खे तव्हां भक्ति मार्ग में पुकारंदा रहंदा आहियो। हाणे बाप चईंदा आहिनि भक्ति मार्ग में बि तव्हांखे एतिरो दुख न हुयो। हाणे मनुष्यनि खे केतिरो दुख आहे न। बाप आया आहिनि त ज़रूरु विनाश जो बि समय हूंदो न।
बाबा ईंदा त दुनिया नई ठही वेंदा न। ईअं ई थोरी असांखे पुराणी दुनिया में अची करे पुराणे दुनिया में ई रखी छॾंदा। हाणे मनुष्य खे केतिरो दुख आहे, बाप आयो आहे त ज़रूरु बाबा ईंदा त ज़रूरु विनाश जो समय बि हूंदो। अर्थात बाबा ईंदा त बाबा हिन पुराणी सृष्टि खे परिवर्तन करे नई सृष्टि ठाहींदा आहिनि, नई सृष्टि ठाहींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो हिन लड़ाई खां पोइ केतिरो जन्म, केतिरा वर्ष लड़ाई जो नाम निशान ई न रहंदो। कॾहिं लड़ाई लॻंदी ई न। बाबा चवनि था कॾहिं लड़ाई लॻंदी न, न कोई दुख रोग आदि जो नाम हूंदो। हाणे त केतिरा ढेर बीमारियूं आहिनि। बाप चवंदा आहिनि मिठा ॿार असां तव्हांखे सभी दुखनि सां छुड़ाइण आया आहियूं। तव्हां यादि ई कंदा आहियो हे भॻवानु अची करे दुख हरो सुख शांती ॾियो। तव्हां यादि ई कंदा आहियो हे भॻवानु अची करे असांखे असांजा दुख हरो सुख शांती ॾियो। इहे ॿ चीजूं हर हिकु मांगदो आहे। हिते आहे अशांती। शांती जे लाइ जो राय ॾींदा आहिनि उन्हनि खे प्राइज़ मिलंदी आहे न। वीचारनि खे मालूम ई न आहे कि शांती कंहिंखे चइबो आहे। शांती त मिठे बाप जे सवाइ ॿियो कोई द्वारा मिली न सघे। केतिरी तव्हां महिनत कंदा आहियो न सम्झाइण जे लाइ, पोइ बि सम्झंदा ई न आहिनि। तव्हां गवर्नमेंट खे बि लिखी सघंदा आहियो, मुफ़्त छो पैसा बर्बादु कंदा आहियो। शांती जो सागर त हिकु बाप ई आहे, उहो ई विश्व में शांती स्थापन कंदा आहिनि न। गवर्नमेंट जा हेड्स खे सुठे सुठे कागज़ में रॉयल्टी सां चिठी लिखणी खपे। गवर्नमेंट जे हेड्स खे सुठे कागज़नि में रॉयल्टी सां चिठी लिखणी खपे। बाबा चवनि था कोई सुठो कागज़ ॾिसी करे सम्झंदा आहिनि कि शायदि इहे कंहिं वॾे माण्हू जी चिठी आहे। त ॾिसो बाबा जो ज्ञान सभी आत्माउनि ताईं पहुचणो आहे त हुन जे लाइ पोइ उहे युक्तियूं बि रचणियूं पवंदियूं आहिनि। किथे किथे ॾाढो सुठो ॿाहिरां जे हिसाब सां करिणो पवंदो आहे ताकी माण्हू बि कई माण्हुनि खे अहिड़ी सभाउनि में ई वेंदा आहिनि त उन अनुसार सभा बि करणी पवंदी आहे। त इन करे कॾहिं ईअं न सोचणो खपे कि अरे बाबा त हीअं चवंदा आहिनि, बाबा त ईअं त हिकदमि ईअं था रहनि। लेकिन अहिड़े वॾे माण्हुनि खे पोइ हिन रीति लिखिणो खपे। कोई सुठो कागज़ ॾिसी करे सम्झंदा आहिनि शायदि इहे कंहिं वॾे आदमी जी चिठी आहे। छा विश्व में शांती जो तव्हां चवंदा आहियो अॻियां कॾहिं थी हुई जो पोइ वरी हुन प्रकार मिले? ज़रूरु कॾहिं मिली हूंदी न, तव्हांखे मालूम आहे। तव्हां तिथि तारीख़ सभु लिखी सघंदा आहियो। बाप ही अची करे विश्व में सुख शांति जी स्थापना कंदा आहिनि। ऐं सुख शांति कीअं ईंदी? पवित्रता सां। इन करे बाबा पहिरियों चवंदा आहिनि योगी ठहो, पवित्र ठहो। जॾहिं असां बाबा खे यादि कंदासीं, पवित्रता जी प्रतिज्ञा कंदासीं त ही त असांजे जीवन में सुख शांति ईंदी न। वो सतयुग जो समय हुयो। ये लक्ष्मी नारायण आहे डिनाइस्टी जी निशानी। ये लक्ष्मी नारायण आहे डिनाइस्टी जी निशानी। इन्हनि जे राज्य में ॾाढी ई पवित्रता सुख शांति हुई। ब्रह्मा ऐं ब्राह्मणनि जे पाठ जो कंहिंखे पतो न आहे। मुख्य पाठ त ब्रह्मा जो आहे। उहो ई रथ ठाहींदा आहिनि जंहिं रथ द्वारा बाप एतिरो कार्य कंदा आहिनि। नाम ही आहे पद्म भाग्यशाली रथ। नाम ही आहे पद्म भाग्यशाली रथ। वीचार करो कीअं कंहिंखे सम्झायूं। मनुष्य खे केतिरो नशो आहे न। ऐं केॾा अंधश्रद्धा में थोड़ा बि अंग्रेजी जा शब्द सिखी वेंदा आहिनि त केॾो ख़ुदि खे वॾो सम्झंदा आहिनि। थोड़ा बि सुठा कपिड़ा पाता, हेयर स्टाइल वग़ैरह ठाती त ख़ुदि खे केॾो अभिमान अची वेंदो आहे। हाणे तव्हांखे बाप जो ई परिचय ॾियणो आहे
ज्ञान त आहे ई सिर्फ़ु ज्ञान सागर बाप वटि। बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हांखे बाप जो पहिरियों सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो। ज्ञान त आहे ई सिर्फ़ु ज्ञान सागर बाप वटि। उहा जॾहिं अचे तॾहिं अची करे ॾे न, तेसि ताईं ज्ञान त कोई ॾेई न सघंदा आहिनि। तेसि ताईं ज्ञान त कोई ॾेई न सघंदा आहिनि। भक्ति त सभु भक्त कंदा ई रहंदा आहिनि। ज्ञान त हिकु बाप ई अची करे ॾींदा आहिनि। ज्ञान जी स्थाई पुस्तक कोई ठाहींदो न आहे। ज्ञान त कननि सां ई ॿुधंदा आहियूं। इहे किताब आदि जो तव्हां रखंदा आहियो, इहे सभु टेम्पररी आहिनि। इहे बि सभु ख़तमु थी वेंदा। तव्हां नोटिस लिखंदा आहियो, इहे बि ख़तमु थी वेंदा। तव्हां नोट्स लिखंदा आहियो, उहो बि सभु ख़तमु थी वेंदा। इहे सिर्फ़ु पंहिंजे पुरुषारथ जे लाइ आहे। बाप चईंदा आहिनि टॉपिक्स जी लिस्ट ठाहियो त यादि ईंदो, परंतु इहे त ॼाणंदा आहियो इहे पुस्तक आदि कुझु बि न रहंदा। तव्हांजी बुद्धि में सिर्फ़ु यादि ई रहंदी। असांजी बुद्धि में सिर्फ़ु बाबा जी यादि ई रहंदी आहे। बसि इहे ई रहंदी। अंत में बाबा चईंदा आहिनि असांखे ॿियो कुझु बि यादि न ईंदो। अंत में सिर्फ़ु असांखे छा यादि ईंदो, मां आत्मा आहियां ऐं बाबा, बसि ॿियो कुझु बि यादि न हूंदो। आत्मा बिल्कुलु बाप जहिड़ी भरपूर थी वेंदी। बाक़ी जो बि पुराणी चीज़ूं असां हिन अखियुनि सां ॾिसूं था, इहे सभु ख़तमु थी वेंदियूं। बसि असां भरपूर आत्मा बाबा सां गॾु हली वेंदी। बाबा चई न हाणे मां तव्हांखे गोद वरितो आहे। बाबा जी गोद में वेही पावन ठही बाप समान ठही करे पोइ असां हलंदासीं बाबा सां गॾु भरपूर थी करे। पोइ जो जेतिरो भरपूर थींदो ओतिरो बाबा सां गॾु हलंदो। सो कहिड़ी मज़े जी ॻाल्हि आहे कि असां हाणे बाबा जी गोद में वेठा आहियूं। बाबा जी जेतिरो असां बाबा खे यादि कंदा वेंदासीं, बाबा जी गोद में वेही करे पावन थींदा वेंदासीं। जंहिं समय असां कंप्लीट पावन थी वेंदासीं, हुन समय असां बाबा सां गॾु हलंदासीं। पिछाड़ी में कुझु बि रहणो न आहे। बाप अविनाशी सर्जन आहे न, बाप बि आत्मा बि अविनाशी। हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। दिन प्रतिदिन जो बि शरीर मिलंदा आहिनि, छीची ई मिलंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां श्रेष्ठाचारी ठहूं था। बाप ई ठाहींदा आहिनि न, साधु संत आदि थोरी ठाहे सघंदा आहिनि। बाप तव्हांखे श्रेष्ठाचारी ठाहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मिठे ॿार मां तव्हांखे पंहिंजे नैननि में विहारे करे वठी हलंदमि। बाबा असांखे पंहिंजे नैननि में विहारे करे वठी हलंदा। नैननि में बसियल आहियूं असां बाबा जे। बाबा असांखे पंहिंजे नैननि ते विहारे करे सभी आत्माउनि जो झुंड असांजे पुठियां ईंदो। आत्मा बि हिते नैननि में वेठी आहे न। बाप चईंदा आहिनि हे आत्मायूं तव्हां सभिनि खे निहाल करे वठी वेंदमि। बाबा चवंदा हे आत्मायूं ॾिसो अहिड़ी ॻाल्हियूं असांखे यादि करणियूं आहिनि ऐं हिननि ते ईअं योग अभ्यास करिणो आहे। बाप चईंदा आहिनि हे आत्मायूं तव्हां सभिनि खे मां निहाल करे पाण सां गॾु वठी हलंदमि। बाक़ी थोरो समय आहे, हाणे महिनत करो। पंहिंजी दिलि सां पुछो मां स्वीट बाबा खे केतिरो यादि कंदी आहियां। हीर रांझ जो विकार जे लाइ लव न हुयो। हीर रांझे जो विकार जे लाइ लव न हुयो, शारीरिक प्यार हुयो। यादि कंदा हुया ऐं साम्हूं अची वेंदो हुयो। मतिलबु उन्हनि खे हिक ॿिए खे ॾिसण में मज़ो सुठो लॻंदो हुयो। ॿई आपस में मिलंदा हुया। बाप चईंदा आहिनि तव्हां बि हीअं ठहो। उहे हिकु जन्म जा आशिक माशूक, तव्हां आहियो जन्म जन्मांतर जा आशिक माशूक। उहे बि पवित्र रहंदा हुया। मनसा में ई ख़्यालात ईंदा हुया। साम्हूं ॾिसां ऐं ख़ुशि थी वेंदा हुया। तव्हां ॿारनि खे ॾिसण जी त कोई चीज़ न आहे। हिन समय तव्हां सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झो, मुझ मौश माशूक खे यादि करो। आत्मा सम्झी बाप खे ॾाढो ख़ुशी सां यादि करिणो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि भक्ति मार्ग में तव्हां अहिड़ा आशिक हुयो, माशूक ते क़ुर्बान वेंदा हुयो। बाप आया आहिनि त हे माशूक
बाप आया ईंदा त हे माशूक असां तव्हां ते वारी वेंदासीं। हीअं चईंदा हुया कि असां तव्हांजा आशिक़ आहियूं ऐं तव्हां ईंदव त असां तव्हां ते क़ुर्बान वेंदासीं। हाणे माशूक आयो आहे सभिनि खे गोरो ठाहिणु। सभिनि खे गोरो ठाहिणु। त जहिड़ो आहे अहिड़ो ई ठाहिण जी कोशिशि कंदो न। बाबा एवर प्योर एवर गोरो आहे त बाबा सभिनि आत्माउनि खे बि पाण जहिड़ो एवर गोरो ई ठाहींदा न। हाणे माशूक आयो आहे सभिनि खे गोरो ठाहिण जो, जहिड़ो आहे अहिड़ो ठाहिण जी कोशिशि कंदा। तव्हां गोरा ठाहींदा आहियो त शरीर बि गोरो मिलंदो आहे असांखे। पोइ सत्य जो जॾहिं ईंदो हुनखे हुन अनुसार गोरो अर्थात सतो प्रधान शरीर ई मिलंदो। आत्मा में ई खाद पवंदी आहे न। हाणे तव्हां मूंखे यादि करो त खाद निकिरंदी वेंदी। हिते तव्हां ॿार ईंदा आहियो, एकांत ॾाढी सुठी आहे। बाबा चईंदा आहिनि हिते मधुबन में पादरी माण्हू बि पैदल कंदा आहिनि, हिकदमि साइलेंस में रहंदा आहिनि, माला हथ में रहंदी आहे, कोई के ॾिसंदा बि न आहिनि, धीरे धीरे हलंदा वेंदा आहिनि। उहो माण्हू क्राइस्ट खे यादि कंदा रहंदा आहिनि, बाप खे ॼाणंदा ई न आहिनि। मुंहिंजे लाइ त चई ॾींदा आहिनि नाम रूप खां न्यारो आहे। उहो बिंदी आहे त उहो ॾिसंदा कीअं, बिंदी खे कीअं यादि करो, कंहिंखे पतो न आहे। तव्हांखे हाणे मालूम पियो आहे त तव्हां हिते ईंदा आहियो, मधुबन जो त गायन आहे, इहो सचो मधुबन आहे जाते तव्हां ईंदा आहियो। इहो आहे सचो मधुबन जाते असां ईंदा आहियूं। जेतिरो थी सघे तव्हां एकांत में यादि में रहो, कंहिंखे बि ॾिसो न। मथे छत त पई आहे न, बाबा जी यादि में सवेरे सवेरे छत ते हली वञो, ॾाढो ई मज़ो ईंदो आहे। बाबा जी यादि में छत में त ॾाढी शांती रहंदी आहे न। त बाबा चवनि था सवेरे सवेरे उथी करे छत ते हली वञो, ॾाढो ई मज़ो ईंदो आहे। कोशिशि करो राति जो 1-2 बजे जागण जी। तव्हां नींद खे जीतण वारा मशहूरु आहियो न। राति जो जल्दी सुम्ही पओ, पोइ 1-2 बजे उथी करे छत ते एकांत में वेही यादि जी यात्रा कंदा रहो। ॾाढो जमा करिणो आहे न। बाप खे यादि कंदा आहियो, बाप खे यादि कंदे बाप जी महिमा करणु लॻी वञो। आपस में इहे ई राय कंदा रहो, बाबा केतिरा मिठा आहिनि, उन्हनि खे यादि करण सां ई पाप कटिजंदा। उन्हनि खे यादि करण सां ई पाप कटिजंदा। हिते ॾाढो जमा करे सघंदा आहियो। बाबा खे यादि करण सां ई पाप कटे सघंदा। हिते असां मधुबन में ॾाढी शांती रहंदी आहे न, त हुते असां ॾाढो ई जमा करे सघंदा आहियूं। पहिरियों त ॾाढो ई, हाणे त ॾाढा सारा ॿार अची विया आहिनि। त इहे बाबा जी मुरली त पहिरियों जी आहे न। हाणे बि हाणे आए दिन प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि त बि केतिरी शांती रहंदी आहे। इहो चांस बि हाणे सुठो मिलंदो आहे न। बाबा चवनि था इहे चांस बि हाणे सुठो मिलंदो आहे। घर में त तव्हां करे न सघंदा आहियो, फुर्सत ई किथे रहंदी आहे। दुनिया जा वाइब्रेशन वातावरण ॾाढो ख़राबु रहंदो आहे। हुते एतिरी यादि जी यात्रा न रहंदी आहे। हुते एतिरी यादि जी, पर अगरि असां कोशिशि करो, कंहिं घर में एॾा झमेला न बि हूंदा आहिनि त बि घरनि में छत त आहे, सवेरे सवेरे त झमेला न हूंदा आहिनि न। त बाबा त आहिनि चवनि था, लेकिन असां कोशिशि करे, बाबा चई न सुबुह जो छत ते हली वञो, या जॾहिं कोई घर में न आहे त इहा फुर्सत कढी करे पुरुषारत करो। हाणे हिन में लिखण जी छा ॻाल्हि आहे? आशिक़ माशूक लिखंदा आहिनि छा? अंदरि में ॾिसो, असां कंहिंखे दुख त न ॾिनो, केतिरनि खे यादि दिलायो। असां हिते ईंदा आहियूं जमा करणु, त कोशिशि करो मथे छतनि ते वञी करे एकांत में वञी करे वियो, खज़ानो जमा करो। मथे वञी करे एकांत में वञी करे वियो, खज़ानो जमा करो।
ये समय आहे ही जमा करण जो। 7 रोज़ 15 रोज़ ईंदा आहियो न, मुरली ॿुधी करे एकांत में वियो। हिते त घर में वेठा आहियो, बाप खे यादि करो त कुझु तव्हांजो जमा थींदो। बाबा छो चईंदा आहिनि शांती में वियो, ख़ुशी में रहो। ये सभु असांजो जमा थो थिए आत्मा में। तव्हां मातायूं बांधेलियूं आहे न, यादि कंदा आहियो शिव बाबा बंधन खां छुड़ायो। विकास जे लाइ केतिरा मार्ग आहिनि, खेल दिखलायो आहे न, द्रौपदी जा चीर हरे। तव्हां सभु द्रौपदियूं आहिनि त बाप खे यादि कंदा रहणो आहे, बाप खे यादि कंदा रहणो आहे। बाबा युक्तियूं त ॾाढी बदिलाईंदा आहिनि, हिन में सनानु आदि जी कोई ॻाल्हि न रहंदी आहे। हा, पैखाना लैट्रिन में वेंदा आहियो त सनानु ज़रूरी आहे। मनुष्य त सनान जे समय बि कंहिं देवता या भॻवान खे यादि कंदा आहिनि। मुख्य ॻाल्हि आहे ही यादि जी। ज्ञान त ॾाढो मिलियो आहे न, 84 जे चकर जो ज्ञान आहे न। पंहिंजे अंदर में वेही करे ॾिसो, पंहिंजे पाण खां पुछो, अहिड़ो मिठो मिठो बाबा जो असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि, उनखे सॼे ॾींहं में असां केतिरो यादि करो। मन भरंदो त न आहे, काथे भरंदो, दुनिया त आहे ई न। मन भॼंदो त न आहे, मन भॼंदो त न आहे, काथे भॼंदो मन, दुनिया त आहे ई न। असां त पंहिंजे संसार बाबा खे ठाहे छॾियो आहे, त हाणे मन काथे भॼंदो ॿुधाए। इहे सभु ख़तमु थी वेंदा, असां बाबा ई रहंदासीं। इहे सभु ख़तमु थी वञिणो आहे, असां बाबा ई रहण वारा आहियूं। ईअं अंदर में ॻाल्हियूं कंदा रहो त ॾाढो ई मज़ो ईंदो। ईअं अंदर में ॻाल्हियूं कंदा रहो त ॾाढो ई मज़ो ईंदो। हिते जो ईंदा आहिनि उहे ॾाढा पुराणा भक्त आहिनि, जो न ईंदा आहिनि उहे सम्झो अॼुकल्ह जा भक्त आहिनि। बाबा वटि जो ईंदा आहिनि उहे ॾाढा पुराणा भक्त ज़रूरु ईंदा, ऐं जो न ईंदा आहिनि उहे अॼुकल्ह जा भक्त आहिनि। उहे देरी सां ईंदा, शुरू सां भक्ति करण वारा बाप खां वरसो पाइण ईंदा। इहा गुप्त महिनत आहे, जो धारण न कंदा आहिनि उन्हनि सां कुझु महिनत न थींदी आहे। हिते तव्हां ईंदा ई आहियो रिफ्रेश थियण लाइ, पंहिंजे पाण सां महिनत करो। हिकु हफ़्ते में तव्हां एतिरो माल इकठो करे सघंदा आहियो जो हुते 12 मास में न करे सघंदा आहियो। मधुबन में असां हिकु हफ़्ते में एॾो माल इकठो करे सघंदा आहियूं जो ॿाहिरि ई 12 मास में बि न करे सघंदा आहियूं। हिते 7 रोज़ में सॼी कसर कढी सघंदा आहियो, परंतु केरु जो हुन स्थान जे महत्व खे ॼाणे, जो हुते वञी बि साइलेंस में पुरुषार्थ करे। बाबा राय त ॾींदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिक लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, एकांत में वेही बाप खे यादि करे कमाई जमा करणी आहे। पंहिंजे अंदरि चेक करिणो आहे, यादि जे समय मन काॾे भॼे त नथो, काॾे भॼे थो, संसारी बाबा आहे त ॿियो काथे भॼे थो। असां केतिरो समय स्वीट बाप खे यादि कंदा आहियूं। ॿियो आहे सदा ख़ुशी में रहणो आहे। असांखे बाबा रावण जे पिंजरे सां मुक्त था करनि। हाणे असां अहिड़ी दुनिया में वञूं था जिते न गर्मी आहे न सर्दी आहे, जिते सदा ई वसंत ऋतु रहंदी आहे। हाणे असां अहिड़ी दुनिया में वञूं था जिते न गर्मी आहे न ठंडी आहे, सदा ई वसंत ऋतु आहे। अहिड़ी दुनिया में बाबा असांखे वठी था हलनि करे। गर्मी ठंडी जहिड़ो बि मौसम आहे, बाबा जी यादि में सदा वसंत ऋतु जो अनुभव करो। वरदाना, मुंहिंजे खे तुंहिंजे में परिवर्तन करे बेफ़िक्र बादशाह रहण वारा ख़ुशी जे खज़ाने सां भरपूर रहो। जे ॿारनि सभु कुझु तुंहिंजो कयो उहे ई बेफ़िक्र रहंदा आहिनि। मुंहिंजो कुझु न आहे, सभु कुझु तुंहिंजो थी, सभु कुझु बाबा जो आहे। जॾहिं अहिड़ो परिवर्तन कंदा आहियो त तॾहिं बेफ़िक्र थी वेंदा आहियो।
जीवन में हर एक बेफ़िक्र रहणु चाहींदो आहे। जिते फ़िक्र न आहे हुते सदा ख़ुशी रहंदी आहे। त तुंहिंजो चइण सां, बेफ़िक्र ठहिण सां, ख़ुशी जे खज़ाने सां भरपूर थी वेंदा आहिनि। तव्हां बेफ़िक्र बादशाह वटि अनगिनत अखुट अविनाशी खज़ाना आहिनि जो सतयुग में भी न हूंदा। असां बेफ़िक्र बादशाह वटि अखुट अनगिनत अविनाशी खज़ाना आहिनि। जंहिं बि ॻाल्हि जो फ़िक्र आहे उन जे बारे में उत्तर बाबा असांखे ॾिनो अथई त सतयुग में बि इहा न हूंदा। सतयुग में त स्थूल धन संपत्ति हूंदा। हिते त असां वटि ज्ञान गुण शक्तियुनि जा खज़ाना आहिनि। स्लोगन आहे खज़ाननि की सेवा में लगाइण अर्थात जमा करणु। जेको बि ज्ञान गुण शक्तियुनि जो खज़ानो आहे, समय, श्वास, संकल्प सभु बाबा जी सेवा में लॻायो त जमा थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।